शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी एम्प्लॉइज़ यूनियन सचल सरमस्त सूर्य बादशाह शहबाज शाह लतीफ़ ऐं पोरियत एम्प्लॉइज़ अलायंस पारां सदर जे उहिदे लाइ उमेदवार कलंदर बख्श बोज़दार सिंधियाना न्यूज़ नेटवर्क खैरपुर जे रिपोर्टर फ़हीम ज़ैदीअ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल करे रहिया आहिनि। जीअं त पोरतनि जो सदाईं मूंसां साथ रहियो आहे ऐं अॻे टेन्यूअर में 275 जे लीड सां पोरतनि मूंखे कामयाबु कयो हुयो ऐं कारकर्दगी जी बुनियाद ते। ऐं हींअर बि मूंखे उमेदु आहे त पोरत मूंखे ई पंहिंजो नुमाइंदो सम्झंदा आहिनि ऐं मूंखे ई वोट कंदा, छो जो मां पोरतनि जे मसइलनि जे ख़ातिर हर शइ माना ख़तमु करे जदोजहद कई आहे। मां ही 2 साल पोरतनि जे लाइ विड़ियो आहियां। पोरतनि जा जेके बि मसइला हुआ, क्लार्कनि जो अपग्रेडेशन जो मसइलो, उहो मूं APC मां मंज़ूरु करायो, HR मां मंज़ूरु करायो, सिंडिकेट मां मंज़ूरु करायो। हींअर उहो आख़िरी स्टेज ते बीठो आहे ऐं इनशाअल्लाह मां जीअं ई खटी करे ईंदुमि क्लार्कनि वारो मसइलो उहो मां हल कराईंदुमि। उनखां पोइ बाद जेको लीव इनकेशमेंट जेका असांखे साल में हिकिड़ी पघार मिलंदी आहे, मूं पंहिंजे टेन्यूअर में 3 दफ़ा लीव इनकेशमेंट पोरतनि खे वठी ॾिनी आहे। बक़ाया जेका असांजी 35-40% जेका रहियल आहे, इनशाअल्लाह मां इलेक्शन खटी करे रमज़ान ईद खां 10 ॾींहं पहिरें उहो पोरतनि खे वठी ॾींदुमि। हाउसिंग सोसाइटी आहे जेका असांजे ई दौर में मंज़ूरु कराईसीं 50 एकड़नि ते। उहा हाउसिंग सोसाइटी सेकेंड फेस रहियल आहे। 2006 खां जेके असांजा एम्प्लॉइज़ भर्ती थिया आहिनि उन्हनि जे लाइ हाउसिंग सोसाइटी सेकेंड फेस उहा मंज़ूरु कराए ऐं मां पोरतनि खे जेके रहियल आहिनि उन्हनि खे हाउसिंग सोसाइटी वठी ॾींदुमि। उनखां पोइ मेडिकल पॉलिसी आहे, तमामु मेडिकल पॉलिसी ज़रूरी आहे ऐं मूं पंहिंजे दौर में मेडिकल पॉलिसी टंडोजाम यूनिवर्सिटी जीअं पैनल ते अस्पतालूं मंज़ूरु करायूं आहिनि ऐं जीअं ई इनशाअल्लाह इलेक्शन खटींदासूं उनखां पोइ उन्हनि खे मेडिकल कार्ड मिलंदो जेका पाण मुलाज़िम सां गॾु फैमिली जे सभिनी भातियुनि जो मुफ़्त इलाजु थींदो। त इहे शयूं आहिनि जेके पोरतनि जा आहिनि। मालियुनि जो मसइलो आहे, मालियुनि जे अपग्रेडेशन जो मसइलो आहे ऐं उहो बि प्रोसेस में आहे ऐं उन्हनि मालियुनि जे मसइले जे करे मुंहिंजो सनाउल्ला महर हिन महिल बदिली जबरी उनखे बदिली कयो अथऊं शहदाद कोर्ट कैंपस में, जेको मालियुनि जे लाइ विड़ियो आहे, मालियुनि जे हक़नि जे लाइ विड़ियो आहे ऐं हींअर कोर्ट हाई कोर्ट हुकुम कयो आहे उनजो बदिली वापसि थियो आहे मेन कैंपस में। ऐं इनशा ताला जीअं असां इलेक्शन खटींदासूं त मालियुनि जो मसइलो बि हल कंदासूं। स्वीपरनि जो रहियल मसइला जेका उन्हनि जा सीनियर दोस्त आहिनि स्वीपर, उन्हनि खे असां मथों 7 ग्रेड 5 ग्रेड उहो वठाए ॾींदासूं। चौकीदारनि जा मसइला आहिनि, जेके बि असांजा टेक्निकल मुलाज़िम आहिनि, जेके सीनियर मसइला जेके ब्रेक आहिनि 15 ग्रेड में अची करे ब्रेक थिया आहिनि, असां जीअं खटी ईंदासूं त उन्हनि खे अपग्रेड कराए उन्हनि खे मथे ग्रेड में प्रमोशन ॾियाराईंदासूं। ऐं इनशा ताला असांजी जिदोजहद ओसि ताईं जारी रहंदो जेसीं ताईं सभिनी मुलाज़िमनि जा मसइला हल नथा थियनि। ऐं असांजो उमेद बि पोरतनि में आहे ऐं वोट बि पोरतनि जो आहे। असां कंहिं ॿिए जे दर ते निहारींदा बि न आहियूं। हिते कुझु धुरियूं आहिनि, मां ऑफिसर खे बि इहो परज़ोल